बस एकड़ो गिराक आया 10 रुपया रो एकड़ो तारा सिगरेट जेको बि बाजीगर जे दुखे खर्च पूरा उन दा दिन 10 रुपए में छा तो मिले असी आयो सिगरेट या मवाली जे पियण नी पियंदा थी ते केबिन ते वेही न तो घरा बने कढी सिगरेट कोन दी अब पी भले में पर कुछ पंहिंजे सेहत जो बि ख्याल कर सेहत जेको सेहत बे तो पानी सही है भला भली अॼुकल्ह नौजवान खे सम्झाइण बि भित मथो हणनि है गाड़ी ना आई है केबिन का चक्रो दे जा इंतजार गाड़ी जो हो वालेकुम सलाम अरे ये केबिन है ना दा ये पेट्रोल पंप अंधो तो कोनी केबिन है तो यो कम केड़ो केबिन खैर है अदा केड़ा हाल है ना बा नला जा करम लगा बे ना दे निदेश बगाला छह का खपे थी ना मतलब शइ त वठूं था तकड़ ना है पर केबिन खोलियो केड़े टाइम दा सुबह जो 7 बजे केबिन खोलियो तोखे जा खपे तो वरी बाबा बंद केड़े टाइम करियो था रात जो 9 बजे बंद था करियूं तू हुकुम कर तोखे जा खपे 9 बजे केबिन बंद कंदा आहियूं अदा ॿियो कहिड़ो हाल है तबियत सही है अदा खैर हिकिड़ी दफ़ा त पुछो न तो खैर लॻो पियो शइ का खपे त वठ न त असांजो टाइम ज़ाया न कर धंधे जो टाइम अदा ये कलर छो ये करायो ने अरे बाबा मुंहिंजी केबिन जहिड़ो कराई आहे न तो जो कमु कहिड़ो शइ खपे त ॿुधाए न त असांजो रतो न पई निकर न तू साफ़ पिए गिराक में अहिड़ा उबदा सवाल में पुछे असुर खां मथो खाई छॾियो हिते छा मिले थो अदा अब हिते अटो मिले थो खंड मिले थी चांहि मिले थी हर शइ अंधो त कोन्हे ॿारनि जी शइ पुड़ियूं टॉफी जेका शइ हले थी उहा ई मिले थी केबिन त छा हूंदो तबियत कीअं आहे तुंहिंजी अदा 200 त बुखार बीठो ॾिसे त पियो ददो लॻी चङा भला तोखे शइ खपे त वठ न त निकर असल अदा कोई कोन हो गाॾीअ में 15 मिंट देर हुई वो मिड़े ई मुंहिंजा आंखे पिटायो वञा ऐं हूअं गाॾी अचे थी वञा